मकसूद और रिंद में सखी सुल्तान फ़कीर के ग्राउंड ते इलाक़ाई क्रिकेट तंज़ीम के चेयरमैन हाजी रायब अली रिंद पारा जारी जश्न आज़ादी क्रिकेट टूर्नामेंट पुजाणी ते पहुतो। सियासी, समाजी, इल्मी, अदबी शख्सियतुनि समेत इलाइक़े जे मोज़ज़न वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे मकसूद और रिंद मां MNN TV जो रिपोर्टर खैर मोहम्मद रिंद। मौजूद आहियूं इलाइक़ाई क्रिकेट तंज़ीम मकसूद और रिंद में जिते जो टूर्नामेंट जारी है। अॼु जो बाजी ऐं मकसूदो 11 विच में मुक़ाबिलो आहे। अचो त उन सिलसिले में जेको आहे क्रिकेट शौक़ीन ऐं ख़ासि महिमाननि खां मौक़ो वठूं। जो चाहियूं था असांजा नौजवान रांदि ॾे तवजो ॾियनि, बजाए होटलनि ते वेहण ते ग़लति कार्यनि करण जे। ऐं इहा उन्हनि जो हिकिड़ो पर सुठी सोच आहे। असांजो फ़र्ज़ु आहे उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कयूं ऐं असां उन्हनि जी हर साल हिमत अफ़ज़ाई कंदा आहियूं। ऐं हींअर बसि इन लाइ सॼी संगत गॾु थी आहे। गर्मी में सुठा दोस्त थिया आहिनि रांदि ॾिसणु। ऐं असांजे तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजे छोकिरनि में, असांजे राज्य जे नौजवान में हिकिड़ो वॾो टैलेंट आहे। ईअं क्रिकेट जो अलॻि हुजणु खपे। उन में जेकॾहिं का प्लाटिंग किथे अहिड़ी का हुजे त उन्हनि में असां नौजवान साथ ॾियण लाइ तयारु आहियूं। गवर्नमेंट खां किथे बि उनजो ग्राउंड वठी सघिजे थो। ऐं असांजे नंढड़े में एॾो टैलेंट आहे नौजवाननि में। असांजा हर ॻोठ में टीम ठहियलु आहे। इहो असांजो फ़र्ज़ु आहे। हाणे इनशाला वेही इन ते को हिकु ॿ फैमिली जोड़ींदासीं ऐं ग्राउंड लाइ कुझु न कुझु कंदासीं। सही क्रिकेट माशाल्लाह जिते असीं आयासीं ऐं बहितरीनु प्रोग्राम थियो। असांजी टाउन शाहपुर चाकर में अहिड़ो प्रोग्राम कोन थींदो आहे। ऐं उते टाउन शाहपुर में रेस हज़ूर बशीर पंहिंजे पीउ जे नाले ते ग्राउंड ॾिनो आहे रेस के शाबस आहे। पर हिते बि असां चऊं था त MPMN खे खपे या इहो ग्राउंड जेको आहे सरकारी ग्राउंड आहे हिनखे ग्राउंड ठाहे ॾिनो वञे। चवंदासीं MPMN खे त हितां जे नौजवान जो वधीक हौसला अफ़ज़ाई थिए। ऐं असांखे बि खपे त हिन नौजवान जी हिमत अफ़ज़ाई कयूं ऐं जीअं नौजवान में शौर पैदा थियो आहे। ऐं हीअ काफ़ी बहितरीनु प्रोग्राम गर्मी में केतिरा हज़ारे माण्हू शाइक़ीन आहिनि। यानी कि हिन रांदि खे हिते पसंदि कयो वञे थो ऐं तमामु भली ॻाल्हि आहे। टूर्नामेंट माशाल्लाह हले पियो त हीअ असांजी नौजवान नस्ल जे लाइ तमामु बहितरीनु सौण आहे। ऐं अहिड़ा जेकॾहिं टूर्नामेंट थींदा रहंदा त इनशाला असां वटि जेके मुआशराती बुरायूं आहिनि से ख़तमु थींदियूं। बाक़ी आहे ज़िले सां गॾु जे ग्राउंड जे हवाले सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिथे किथे ग्राउंड जी पंहिंजी जॻह ते शार्टेज त आहे। पर हिते आहे साईं ये चवण के इमरान धामरा साहब चवण पब्लिक पार्टनरशिप जे हवाले सां जेकॾहिं पब्लिक जिथे सपोर्ट करे थी उते ग्राउंड बि आहिनि ऐं माण्हू खेॾनि बि थिया। माशाल्लाह हिते बिरादरी जी ऐं कम्यूनिटी जी सपोर्ट बि पंहिंजी सां गॾोगॾु त आहे त सही। पर गॾोगॾु जेके छोकिरा नौजवान आहिनि माशाल्लाह हिन में महिनत सुठी था कनि। ऐं हीअ अलाह जो असां तमामु बहितरीनु पंहिंजो टूर्नामेंट थिए थो ग्राउंड जे हवाले सां। असांखे इन टूर्नामेंट ते कराइण वारनि ते टूर्नामेंट जे ते ई फ़ख्रु आहे असांखे। सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। बाद में ॿुधाईंदो हलां त हीउ जेको 14 अगस्त जेको 4 तारीख़ ते थी रहियो आहे। अॻु में त हर साल 14 अगस्त थींदो आहे। पर हिन वारे जेको आहे मुहर्रम शरीफ़ अचे पियो असां डेट अॻिते कईसीं। पर मां इहो जेको जेको अॼु फाइनल थिए पियो सॼो क्रेडिट मां जेके असांजा इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ीन आहिनि उन्हनि खे ॾींदुमि। जेको अकीर हज़ूर रशीद साहब आहे, रईस मोहम्मद इब्राहिम आहे, रईस हाजी खान आहे, मामू साईंदा था, मामू हकनवाज़ आहे। मां त ऑफिशियली इहो कैंसिल कयो त मुहर्रम खां बाद कंदासीं। कोरोना आयो, गवर्नमेंट जो जेको ऐलान हुयो लॉकडाउन जो। पर इन्हनि जी वॾी महिरबानी, इन्हनि मूंखे फुली सपोर्ट कयो ऐं अॼु इहो फाइनल ॾिसो पिया ज़ोरनि शोरनि सां जारी आहे। थैंक यू। जीअं त पाण हिते ॾिसूं पिया टूर्नामेंट पंहिंजो मकसूद रिंद में हाजी रायब जी महिनतनि सां हे पंहिंजो आज़ादी कप जेको बस 2 महीना पूरो हिते हले थो ऐं अॼु पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो आहियां। तव्हां पाण ॾिसो पिया त केतिरो क्राउड आयो आहे ऐं वॾियूं महिनतूं आहिनि हाजी रायब ऐं उनजी टीम जूं। हीउ टूर्नामेंट जेको आहे पंहिंजे ज़िले सतह ते मेगा टूर्नामेंट आहे। पर मुंहिंजे हिसाब सां सिंध लेवल ते एॾो टूर्नामेंट जिते एॾो वॾो क्राउड किथे बि नज़र न ईंदो आहे। तमामु बहितरीनु अहिड़ी इंशाल्लाह ॿई रिंदनि जूं टीमूं आहिनि। असां चवंदा जेका खटींदी असांखे ख़ुशी थींदी ऐं वधीक असांजी बाजी रिंद जी टीम ख़ुशी खटींदी त असांखे वधीक ख़ुशी थींदी। केरु खटींदो अॼु? इंशाल्लाह बाजी रिंद खटींदी ऐं असांखे पूरो यकीन आहे। ऐं इंशाल्लाह बाजी रिंद खटींदी। मकसूद सुठी बैटिंग कई आहे पर इंशाल्लाह असांखे पंहिंजे टीम ते भरोसो आहे। बाजी रिंद खटंदो। असां सपोर्टर आहियूं बाजी रिंद जा। लॻे इंजॉय कयूं पिया माशाल्लाह। स्कोर आहे क्रिकेट रांदि आहे, कुझु बि नथो चई सघिजे। जेको बि कटे हाणे 170 रन स्कोर। तव्हां कंहिंजी सपोर्ट पिया कयो? असां ॿिन्हिनि टीमुनि जी सपोर्ट कयूं पिया। तव्हां कीअं था सम्झो जेको तव्हां मैच खटियो आहे इन जे बारे में तव्हां छा पहिरियों कप्तान आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी रही आहे। पहिरें साल कैप्टनसी में फाइनल खटियो आहे। अल्हम्दुलिल्लाह अलाह लख लख एहसान, लख लख शुक्रिया। टूर्नामेंट ॾिठो जेको बाजी 11 आहे मकसूद 11 में मुक़ाबिलो हुयो। जेको बाजी 11 जेको आहे सो मैच खटे वरितो आहे ऐं बाजी 11 जेको आहे सो रक्स करे रहिया आहिनि। बाजी रिंद जे हाजी खान रिंद बहितरीनु रांदि जो मुज़ाहिरो कंदे जेको मैन ऑफ दी मैच करार ॾिनो वियो आहे। अथी रिपोर्टर सां गॾु खैर मोहम्मद रिंद, मकसूद रिंद।